टंडोबागो शहर का रिपोर्ट है एबीपी ताफ़ी। टंडोबागो जे शहर तोड़े बाराड़ी में नेटवर्क जो आज़ार। नेटवर्क कंहिं बि सिम ते बहितर नथो हले। टेलीनार, मोबलिंक, ज़ोंग, यूफोन बेहतर नेटवर्क की रसाई न करे सघिया। शहरी परेशानी में मुब्तला। न कॉल थी लगे न नेट तो अचे। रोज़मर्रा जो कार वहिंवार ठप। सवन वारा पैकेज भी हज़ारनि ताईं पहुची विया पर नेटवर्क में सुधारो न अची सघियो। सोशल मीडिया सिंध सां ॻाल्हाईंदे शमन अली, जावेद पिताफ़ी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो, लाइट अचे थी त अबरा सबरा सिग्नल अचनि था, लाइट वञे थी त सिग्नल वरी बि गुम। किरोड़े रुपया कमाईंदड़ कंपनियुनि खां केर बि सुवाल करण लाइ तयारु नाहे। हफ़्ते वारो पैकेज ॿ ॾींहं बि नथो हले। अगरि लोड था करायूं पाणे पैसा कटिजो वञनि। हिननि जो रोज़ फ़ियूं वधंदियूं वञनि। जैज़ कैश या इज़ी पैसा मोकिल तॾहिं बि पैसा, जे वठ तॾहिं बि पैसा, पंहिंजा पैसा चेक कर तॾहिं बि पैसा ॾे। नेटवर्क कंहिं बि सिम जो शहर हुजे या ॿाराड़ी नथो हले। अॼुकल्ह सभु कमकार ऑनलाइन था थियनि। नादरा वञ तॾहिं बि सर्वर डाउन। बैंक वञ या ATM मशीन त लिंक डाउन। बेनज़ीर जे पैसनि लाइ गरीब मिसकीन औरतूं कतारुनि में इंतज़ार में बीठल पर नेटवर्क नाहे। आवाम जो चवणु आहे सर्विस सही ॾियो या पंहिंजा टावर पटे खणी वञो। सोशल मीडिया सेंटर सिंध न्यूज़ असांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए असांजी मदद करे। मुतासिरीन जी अपील।